गुनाह बाबा करे उन जो कफारो वारी मां अदा कयां न ये कॾहिं बि कोन थींदो। मां इन हैदर सां कॾहिं बि निकाह न कंदमि। असल ॻाल्हि इहा आहे त मूंखे बाबा चाकर खान इहा ॾिनी आहे धमकी, अल्टीमेटम ॾिनो अथसि त जेकॾहिं मां फ़ैसिले तां फिरुसि न सिधो जुम्मन शाह जे कब्रिस्तान में। बाबा केरु मरे थो या केरु बचे थो उन सां मुंहिंजो कुझु बि न वञे। मां तव्हां सभिनी जे करे पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कंदमि। गाड़ी चोरी गोली चोरी हालत अॼु जो औलाद नाफरमान हिकु जॾड़ी मंडड़ी टुंडड़ी जे सिर जी मथां कात कुहाड़ा तलवारूं पेठियूं लटकनि इन छोरीअ जो वरी फरमाइशी पंहिंजूं। जेकॾहिं ठाह थी वियो आहे हिते अमुन सां रहणो आहे न त पोइ संग चटी ॾियणी पवंदी। अरे संग चटीअ जी त मूंखे का बि परवाह कोन्हे, उन जे लाइ इहा छोरी वेठी आहे। बाक़ी हाणे इहे 10 लख वात में था अचनि, किथां ईंदा? यार बाबा 10 लख इहो त तुंहिंजे लाइ को मसलो ई न आहे। उहो बि तूं बख़्शिराइण जो माहिर आहीं, विझंदे साम लॻे भलो साईं। अरे बंदूक हणंदो, सिधी बंदूक हणंदो सीने में हो सामल मोड़ महारा जेकॾहिं मां बख़्शिराइण जी ॻाल्हि कई। रेस खे शेरल न चयो त असां एॾा पैसा किथां आणींदासीं जो चटी भरींदासीं। इहो सुवाल तूं शेरल खान सां कजांइ, छो त फ़ैसिलो कबूल उहो करे आयो आहे। संग चटी असीं ॾींदासीं, उन लाइ असीं हाज़िर आहियूं 24 कलाक। बाक़ी 10 लख रुपया त जेके ॾंड पिया उहे भरनि न पाण। हिकु त उन्हनि चङाई कई आहे, विच में बाया वरी चटियूं बि हू भरनि। ठही वई या चङाई कई अथनि असां, असांखे सिर ई छॾियो अथनि। चङाई आहे छाजी चङाई आहे? असांखे खूह मां कढी अथनि। हा ओ दाशिरल 2 ॾींहंनि जे अंदरि हिन मसइले खे हल कर त हितां निकिरी हलूं। यार मां बेज़ार थी पियो आहियां, न रहिया आऊं घर जा न घाट जा, न ई वरी ने रूंडे खे का ओताक आहे जिथे हली वेहूं। तोखे त ख़बर आहे न, पुफड़ रूंडो सॼो ॾींहुं ने खेरू जे गटरनि ते देरो ॼमाई वेठो आहे। अरे मुराद तोखां वधीक मां बि बेज़ार आहियां। बाबा बि असांखे हिकिड़े ठोहे जी मदद लाइ मोकिले छॾियो आहे। यार तूं बि को अदा चरियो आहीं। इहो ठोयो 10 लख रुपया किथों ॾींदो? संग चटी त भरे ॾींदो। असांजी पुफाटड़ी वेठी आहे। होशियार थी जाए होशियार, किथे इहे 10 लख रुपया असांखे न भरणा पवनि। माल मतो ऐं घर जो सोन बि ख़बराए हिन रूंडे खां 10 लख मां भराईंदुसि। शाबस शाबस ते अदा शाबस ते वाह जो ठहियो आहीं। सोन मताव जी ॻाल्हि थो करी, बकरियुनि जी ॻाल्हि थो करी। हुन वटि आहे रुपयो अथसि, डेंगलो ई कीदे में कोन्हे सघो। इहो किथों असांजा मसइला हल कंदो? हाणे पक सम्झ, इहे जेके 10 लख आहिनि न उहे तोखे भरणा पवंदा। तोखे बाबा खे चवंदुसि पुफीअ जो जेको बि हिसो असां सां लॻे थो न उहो सभु मेड़े अचे हिननि जे हथ ते रखंदासीं। अरे चिरिया जेकॾहिं इहे बनियूं खपाए पैसा खणी ईंदो, पोइ जेको सालियानो फ़सुल मां 5 रुपया ईंदा आहिनि उहे कीअं पुफी खे ॾींदे? बाबा खे चवंदुसि पुफीअ जो जेको बि असांजी ज़मीन में हिसो लॻे थो न उहो मेड़े सेड़े अचे हिननि जे हथ ते रखंदासीं। उहे हे ॼाणनि हिननि जी क़िस्मत। सॼी उमिरि असां हिननि जो ठीको त नाहे खयो न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।